एन रैंड जो नॉविल ऐं हुजण ऐं न हुजण वारो सवाल, कलीम बुट। ही सभु लिखणु गुनाह आहे। उहे लफ़्ज़ जिन खे ॿियो को बि ॾिसी नथो सघे, उन्हनि खे सोचणु ऐं पने ते उतारणु ॾोह आहे। उहो सतही ऐं ख़राबु आहे। असां क़ाइदनि जी भञकड़ी कई आहे। कानून चए थो त माण्हू एतिरे ताईं न लिखनि जेतिरे ताईं खेनि काउंसिल ऑफ वोकेशन्स ईअं करण जी इजाज़त नथी ॾिए। शल असांखे बख़्शियो वञे। ही लिंग कंडारींदड़ लफ़्ज़ रूस जाई अमरीकी लेखका एन रैंड जे नॉवलेट एंथम तरानो जे शुरूआती पैराग्राफ जा आहिनि। ही नॉवलेट सन 1938 ईस्वी में बर्तानिया में छपियो। हिन नॉवलेट में एन रैंड हिकु डिस्टोपियाई समाज जो अक्स चिटियो आहे, जंहिं माण्हू खे मां कढी असां करे छॾियो आहे। पर उन असां थियण खां पोइ माण्हुनि जी अक्सरियत अहिड़ी बि आहे जंहिंजो साहु ॿुसाट जी रहियो आहे। हिन नॉवलेट जे मुख्य किरदार जो इंसानी नालो हुजण बदिरां इक्वेलिटी 7-25-21 आहे। ही हिकु अहिड़ो किरदारु आहे जेको उन डिस्टोपियाई रियासत में फासी पियो आहे। हू उन मां निकिरणु घुरे थो। हुन जी वॾे में वॾी कोशिश उहा आहे त हू कंहिं बि तरीक़े सां हिन असां वारे ॼार मां निकिरी मां थियणु आहे। We are one in all and all in one. There is no man but the great we, one indivisible and forever. महल मां जॾहिं अहिड़ा अजाया नारा लॻणु शुरू थिया त सभई माण्हू गॾिजी हिकु थी पिया ऐं उन गॾु थियण मां हाणे मथियूं ॼाणायल किरदारु बेज़ार थी पियो आहे। हू उन असां मां जुदा थियणु घुरे थो। हुनखे मां जी अहमियत जी ख़बर पइजी चुकी आहे। उहा इंसान जी सवाल करण जी ई सलाहियत आहे जंहिंजे करे इंसान ज़ात अॼु तरक़ीअ जूं एतिरियूं मंज़िलूं पार करे सघी आहे। सवाल अहिड़ी ताक़त आहे जेका अव्हां जे हुजण जो अहसासु ॾियारींदी आहे ऐं सवाल ई आलमनि खे वधीक खोज करण ते उकसाईंदो आहे। इंसान जो अंत उन ॾींहुं ईंदो जॾहिं हू सवाल करणु छॾे ॾींदो। हू उन करे बि सवाल करणु छॾे सघे थो जो ईअं बि मुमकिन आहे त इंसान खे पंहिंजे उथारियल हर सवाल जो जवाबु मिली वञे। ईअं त इंसान जे लॻभॻि हर सवाल जे जवाबु ॾियण जी कोशिश कई वई आहे, पर ख़ुशी जी ॻाल्हि उहा आहे त इंसान जे मड़नी सवालनि जो ख़ैसि को इत्मिनान वारो जवाबु न मिलियो आहे, जंहिंजे करे हुन जे सवालनि जा जवाब ॻोल्हण वारी खोज ऐं जुस्तजू अञा बि हलंदड़ आहे। उहा खोज ऐं जुस्तजू ई हुन जे हुजण जो सबूत आहे। इत्मिनान मौत जो पहिरियों ॾाको आहे। असांखे इत्मिनान जी तलब आहे। असां चाहियूं था त असांजे हर पासे सुकून ई सुकून हुजे। जेकॾहिं हर पासे सुकून ई सुकून हुजे ऐं का बि चुरपुर ऐं जुस्तजू न हुजे त ही हलंदड़ फिरंदड़ दुनिया क़बर जो रूप इख़्तियार करे वठंदी। हिकु अहिड़ी क़बर जेका ऊंदाही ऐं गहरी खाई खां सवाइ ॿियो कुझु बि न हूंदी। उन जी भेट में खोज करणु तहरुक में अचणु आहे ऐं तहरुक में अचणु ई ज़िंदगी आहे। इंसान जे केतिरनि ई अहम सवालनि मां हिकु सवाल उहो बि आहे त हुजणु छा आहे। अंग्रेज़ी ॿोली जे मशहूरु ड्रामा निगार ऐं शाइर शेक्सपियर पंहिंजे जग मशहूरु ड्रामे हैमलेट में हिकु अज़ीम जुमिलो लिखियो, टू बी और नॉट टू बी। ईअं त ही 6 लफ़्ज़नि जो मुख़्तसिर जुमिलो आहे, पर मुंहिंजी नज़र में हिन मुख़्तसिर जुमिले में फ़र्द ऐं इनफ़रादियत जो समूरो फ़लसफ़ो ॾिनल आहे। हिन हिकु जुमिले मां वरी ॿिए जे ज़िद में सवाल जनम वठनि था। हिकिड़ो सवाल आहे हुजणु छा आहे ऐं ॿियो सवाल न हुजणु छा आहे।
या वरी उहो सवाल बि करे सघिजे थो त हुजण ऐं न हुजण जो वास्तो रुगो इंसानी जिस्मानी वजूद सां आहे या कंहिं ॿी शइ सां बि कंहिं माण्हू जे हुजण या न हुजण जी परख करे सघिजे थी। दुनिया में लखे इंसान अहिड़ा बि आहिनि जिन जे हुजण या न हुजण सां को बि फ़र्क़ु नथो पए। उहो जिस्मानी तौरु ज़हनी तौरु तंदुरुस्त हूंदो आहे। उहो खाए बि थो, पीए बि थो ऐं कमाए बि थो, पर उन हूंदे बि संदसि हुजण या न हुजण सां को बि फ़र्क़ु नथो पवे। जेकॾहिं उहे न हूंदा त उन्हनि जी जाइ के ॿिया अची वलारींदा। उन्हनि जे उबतड़ वरी आङुरियुनि ते गिणण जेतिरा अहिड़ा माण्हू बि आहिनि जिन जे हुजण सां दुनिया ते वॾो फ़र्क़ु पियो, ऐं जेकॾहिं उहे न हुजनि हा त दुनिया में अञा बि ऊंदहि जो राज हुजे हा। उन सभु हूंदे बि उहो सवाल उते ई बीठो आहे त हुजणु छा आहे। हुजणु शऊरी तौरु इख़्तिलाफ़ करण जो नालो आहे। फ़र्द जो महाबयानियुनि खां जुदा थी बीहण ऐं उन्हनि ते तनक़ीद करणु हुन जे हुजण जी बुनियादी अलामत आहे। हुजणु सही या ग़लति पर पंहिंजी सोच ऐं ख़्यालनि सां बीहण जो नालो आहे। हुजण जो अहसासु अव्हांखे पहिरियों भेरो तॾहिं थींदो आहे जॾहिं अव्हां पंहिंजी सोच ऐं सम्झ मूजिबि पहिरियों भेरो नंढे खां नंढो इख़्तिलाफ़ कंदा आहियो। मां आहियां छो जो मां अव्हां सां इख़्तिलाफ़ थो करियां, या वरी मुंहिंजो अव्हां सां इख़्तिलाफ़ करणु मुंहिंजे हुजण जी अलामत आहे। मां अव्हां मां इन करे न आहियां जो मां अव्हां सां इख़्तिलाफ़ थो करियां। इख़्तिलाफ़ करणु ऐं हुजूम खां परे थी बीहण वॾी जुरत जो कमु आहे। इख़्तिलाफ़ करण जो सभ खां वॾे में वॾो फ़ाइदो उहो आहे त उन जे करे अव्हां कंहिं तंज़ीम, गिरोह या कंहिं हिकु फ़र्द जे बराबरि अची बीही रहो था। अव्हां जे इख़्तिलाफ़ जे करे अव्हां खे ॾहनि आलमनि ऐं नक़ादनि जी फ़हरिस्त में ॻणियो वञे थो। इख़्तिलाफ़ जी सभ खां वॾे में वॾी कहाणी असांखे सामी मज़हबनि जी रिवायतनि मां मिले थी। सामी मज़हबनि में असांखे इब्लीस शैतान जो किरदारु मिले थो। हिकु रिवायत मूजिबि जॾहिं ख़ुदा इंसान खे ठाहे पूरो कयो त फ़रिश्तनि खे हुकुम ॾिनई सभई इंसान खे सजदो करियो। सभई फ़रिश्ता सजदे में हलिया विया सवाइ इब्लीस जे, ऐं उहो जिन्ननि मां थियो। इब्लीस अजायो इनकार न कयो हो। उन लाइ त सामी मज़हबनि जी रिवायतनि मूजिबि ई मशहूरु आहे त हुन का बि अहिड़ी जाइ न छॾी हुई जिते सजदो न कयो हुजांइ। उन्हनि सभिनी सजनि जी भेट में हुन रुगो हिकु सजे करण खां इनकार कयो। हुन जे इनकार ऐं इख़्तिलाफ़ जे पुठियां उहो साॻियो हुजण ऐं न हुजण वारो ई सवाल हो। हुन इनकार करण खां अॻु पंहिंजे हुजण खे मञाइण लाइ इख़्तिलाफ़ कयो ऐं सवाल उथारियो त ही मिटीअ मां ठहियल इंसान कहिड़े नमूने मूं बाहि मां ठहियल खां बहितर आहे जो मां खेसि सजदो करियां। इब्लीस हिकु महाबयानीअ सां इख़्तिलाफ़ कयो ऐं पाण हिकु बयानीअ जो मालिक थी पियो। एतिरे ताईं जो अॼु बि इंसाननि जो हिकु टोलो अहिड़ो आहे जेको शैतान जो पुॼारी आहे, जिन खे सैटेनिस्ट सॾिजे थो। उन्हनि जी चर्च ऑफ सैटन ऐं बाइबल ऑफ सैटन पिणु आहिनि। इब्लीस जे इख़्तिलाफ़ हुन जे हुजण जी साबिती ॾिनी। उन जी जाइ ते जेकॾहिं इब्लीस पंहिंजे हुजण वारो इख़्तिलाफ़ न करे हा त शायदि खेसि सभु कुझु मिली वञे हा, पर खेसि पंहिंजी असली सुञाणप न मिले हा। असांजो इख़्तिलाफ़ करण ई असांजी असली सुञाणप आहे। उन जे उबतड़ वरी न हुजणु मतिलबु कंहिं सां को बि इख़्तिलाफ़ न करणु आहे। उहो इक़रार करणु आहे त सभु सही आहिनि ऐं मां बि उन्हनि जो हिकिड़ो ज़रड़ो आहियां। मां हुजूम जो हिसो आहियां। मां अजाया नारा हणंदड़ तंज़ीम जो हिसो आहियां। जीअं हुजूम सोचींदो मां बि उअं ई सोचींदुसि। जेको हुजूम कंदो मां बि उहो ई कंदुसि। जीअं तंज़ीम को अजायो नारो हणंदी मां बि बिना सोचे सम्झे उहो नारो वरजाईंदुसि, भले उन अमल
अमल मां मूंखे केतिरी बि जिस्मानी ऐं ज़हनी अज़ियत छो न मिले, पर मां उहो कंदो रहंदुसि, छो जो मूं में इख़्तिलाफ़ करण जी सघ ऐं जुरत ई कोन्हे का। ही सभु तंज़ीमूं, पोइ भले सियासी, समाजी या मज़हबी हुजनि, उहे मुंहिंजे न हुजण जी अलामत आहिनि। ही सभु महाबयानिया मुंहिंजे हुजण जा इनकारी आहिनि, छो जो उहे मूंखे इख़्तिलाफ़ करण जी इजाज़त नथा ॾियनि। जेकॾहिं मां कंहिं मज़हबी महाबयानीअ सां इख़्तिलाफ़ करियां थो त उहे मूंखे काफ़िर कोठे मुंहिंजे हुजण जो इनकार कनि था। जेकॾहिं मां कंहिं समाजी महाबयानीअ सां इख़्तिलाफ़ करियां थो त उहे वरी मूंखे साम्राजी सॾे मुंहिंजे हुजण जा इनकारी थी पवनि था। जेकॾहिं मां कंहिं इनक़लाबी महाबयानीअ सां इख़्तिलाफ़ करियां थो त उहे मूंखे रद इनक़लाबी ऐं गद्दार सॾे मुंहिंजे हुजण जो इनकार कंदा रहनि था ऐं उहो इनकार लाॻीतो थींदो रहे थो। असां 21वीं सदी में साह खणी रहिया आहियूं ऐं हिन दुनिया में उत्तर कोरिया नाले हिकु अहिड़ो मुल्क आहे जिथे अॼु बि माण्हू बदतरीन आमरीअत में साह खणी रहिया आहिनि। एतिरे ताईं जो उन मुल्क में हिकु कानून अहिड़ो बि आहे त मोकल वारे ॾींहुं रियासत जे हर फ़र्द खे उन आमिर ऐं संदसि अबनि ॾाॾनि जे मूर्तियुनि अॻियां सलामी भरणु लाज़मी आहे। ॿी सूरत में उन माण्हू खे सख़्तु टीप ॾिनी वेंदी। उते माण्हू न त पंहिंजी मर्ज़ी सां का फिल्म ॾिसी सघनि था, न ई वरी उन आमिर जे वारनि जीअं पंहिंजा वार कुड़ाए सघनि था, न कोई वरी पंहिंजी मर्ज़ी जो को किताबु पढ़ी था सघनि। उहो रुॻो इन करे जो उतां जो आमिर फ़र्द जे हुजण जो इनकारी आहे, हू इख़्तिलाफ़ जो इनकारी आहे। दुनिया में अहिड़ो बदतरीन मुआशिरो रुॻो ॿियनि खे पंहिंजो दुश्मन ई सम्झंदो आहे उन्हनि खे तबाह करण जा ख़्वाब ॾिसण खां सवाइ ॿियो छा करे सघे थो। पर मूंखे अहिड़े बदतरीन ऐं बदबूदार समाज खां इख़्तिलाफ़ आहे। अहिड़ो समाज मुंहिंजे लाइ क़बर मिसल आहे, जिते मुंहिंजी सोच, सम्झ, ख़्याल ऐं राय ते पाबंदी ऐं पहिरेदारी हुजे। मां अहिड़ो समाज ॾिसणु घुरां थो जिथे मुंहिंजे इख़्तिलाफ़ सां इख़्तिलाफ़ कंदे बि मूंखे क़बूल कयो वञे, जिथे मुंहिंजे ख़्यालनि सां त इख़्तिलाफ़ कयो वञे, पर काफ़िर, गद्दार, साम्राजी ऐं रद इनक़लाबी जो ॿिलो मुंहिंजे सीने ते न चिंबड़ायो वञे। मुंहिंजो हुजणु मुंहिंजे इख़्तिलाफ़ में आहे, मूंखे मुंहिंजे इख़्तिलाफ़ सां क़बूल कयो वञे। मूंखे सियासी, समाजी या मज़हबी दर्स न ॾिना वञनि। मूंखे कंहिं गिरोह या कंहिं तंज़ीम जो हिसो बणाए क़बर हवाले न कयो वञे। एन रैंड जो ही नाविल एंथम बि कुझु अहिड़ा ई सवाल करे थो।